जय झूलेलाल वाहेगुरु। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे कुरुद छत्तीसगढ़ मां 550 साल असांजे गुरु ॾिना। कुरुद सिंधी समाज पूरे कुरुद नगर में हिकु अलॻि पहचान रखंदो आहे। चाहे उहो कोई त्योहार हुजे, सामाजिक कार्यक्रम हुजे, हे शांति ऐं भाईचारे जो संदेश हर जगह पहुचाईंदा आहिनि। इन ई वजह सां हिननि जी पहचान नगर में अलॻि ई आहे। मंगल ॾींहुं कुरुद नगर में सिंधी समाज द्वारा हर्ष उल्लास सां गुरु नानक जयंती मनाई वई, जंहिंमें सिंधी धर्मशाला में पाठ साहिब जो आयोजन कयो वियो हुयो, जंहिंमें सिंधी समाज सां गॾु गॾु अन्य धर्म जा माण्हू बि शामिल थिया ऐं गुरु नानक देव जी जे वचन ॿुधी करे ऐं उन जे ॿुधाए मार्गनि ते हली करे गुरुवाणीअ जो ग्रहण कयो। पाठ साहिब जो प्रसादी वितरण कयो वियो। आम लंगर जो आयोजन कयो वियो हुयो। हिन अवसर ते नगर पंचायत अध्यक्ष रविकांत चंद्राकर, बोलबम सेवा समितीअ जा अध्यक्ष भानु चंद्राकर, कांग्रेस प्रदेश संयुक्त सचिव राजकुमार अग्रवाल, किसान कांग्रेस जिला अध्यक्ष तपन चंद्राकर पहुता ऐं पाठ साहिब ऐं लंगर गुरु प्रसादी ग्रहण कयो। इन खां पोइ समाज जन सभिनी खे शुभकामना ॾिनी। हिन अवसर ते सिंधी समाज महिला ऐं पुरुष उपस्थित हुया। हीअ ख़बर असांखे असांजे संवाददाता दिलीप जादवानी ॾिनो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल वाहेगुरु।